अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां गुलाम अब्बास, लेक्चरर फिजिक्स। अॼु मां तव्हांखे फिजिक्स मैट्रिक क्लास जे बाब पहिरें जे बारे में पढ़ंदासीं, जंहिंजो नालो आहे तारुफ़। जॾहिं असां फिजिक्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांजे दिमाग़ में इहो ई सुवाल पैदा थींदो आहे त फिजिक्स कहिड़े मज़मून जी जेको आहे शाख आहे। फिजिक्स जेको आहे उहा साइंस आहे। असां पहिरियां साइंस खे अगरि वाज़े कयूं त साइंस आहे छा। साइंस जेको वर्ड आहे वो लातिनी ज़बान साइंसिया मां वरितल आहे। वो वर्ड जेको आहे उहो साइंसिया आहे। उन साइंसिया जो मतिलबु आहे इल्म या ज्ञान। इन लाइ असां इहो चवंदा आहियूं त साइंस जेको आहे उहा हिकु इल्म आहे जेका असांखे ॿिनि शयुनि ज़रिए मिलंदी आहे। हिकु मुशाहिदे जे ज़रिए ऐं ॿियो तजुर्बे जे ज़रिए। साइंस उहा ॼाण आहे जेका असांखे मुशाहिदे ऐं तजुर्बे जे ज़रिए हासिल थी आहे। हाणे वाज़े कयूं त मुशाहिदो ऐं तजुर्बो छा आहिनि। मुशाहिदो कंहिं बि कम जी परख खे चइबो आहे। कंहिं बि शइ जी तहक़ीक़ खे या कंहिं शइ खे असां इन्वेस्टिगेट कयूं उनखे असां मुशाहिदो चवंदा आहियूं। कंहिं जी परख करणु। उन खां अलावा तजुर्बे जो मतिलबु हूंदो आहे कंहिं अमल जे करण खे चइबो आहे। इन में वाज़े कयो मुशाहिदो कंहिं बि शइ जे अगरि असां इन्वेस्टिगेट कयूं था या परख कयूं था या कंहिं शइ खे असां जांचूं था त उनखे असां मुशाहिदो चवंदा आहियूं। तजुर्बो को बि अमल या को बि फिनामिना असां परफॉर्म कयूं था या असां अंजाम कयूं था उनखे असां तजुर्बो चवंदा आहियूं। इन ॿिनि शयुनि ज़रिए अगरि असांखे का बि ॼाण मिले उनखे असां साइंस चवंदा आहियूं। हाणे हिन साइंस जूं ॿ मुख्य शाखाऊं आहिनि, ॿियूं बि काफ़ी आहिनि लेकिन ॿ मुख्य आहिनि। हिकु बायोलॉजिकल साइंस ऐं ॿियो फिजिकल साइंस। बायोलॉजिकल साइंस में असां जानदार शयुनि जे बारे में पढ़ंदा आहियूं ऐं फिजिकल शयुनि में असां गैर जानदार शयुनि जे बारे में पढ़ंदा आहियूं। हाणे फिजिक्स जेको आहे इन साइंस जी फिजिकल साइंस जो हिकिड़ो हिसो आहे, उनजी हिकिड़ी शाख आहे। फिजिक्स जेको लफ़्ज़ आहे उहो यूनानी ज़बान मां वरितल आहे। फिजिक्स जेको वर्ड आहे उहो यूनानी वर्ड आहे जंहिंखे असां ग्रीक चवंदा आहियूं। ग्रीक लैंग्वेज जो कहिड़ो वर्ड हुयो? फिजिकोस। इन फिजिकोस जो मतिलबु आहे फितरत। जॾहिं असां फितरत जे बारे में या फितरत सां लाॻापियल शयुनि जे बारे में ॼाण हासिल कयूं या को इल्म हासिल कयूं उनखे पहिरियां फिजिक्स चवंदो आहे। बाद में साइंसदाननि मिली करे उनजी हिकु मुकमल वस्फ़ ठाही। उन वस्फ़ जे बारे में अगरि असां ॿुधायूं त फिजिक्स जी कहिड़ी वस्फ़ आहे, फिजिक्स छा आहे, फिजिक्स असांजे कहिड़े अमलनि ऐं कहिड़ी शयुनि जे बारे में असांखे इल्मु ॾींदो आहे। फिजिक्स साइंस जी उहा ब्रांच आहे जेका असांखे मादे जे बारे में, तवानाई जे बारे में ऐं उन सां गॾोगॾु उन जे बाइमी अमल जे बारे में असांखे ॼाण ॾींदी आहे। मादे खे अगरि असां वाज़े कयूं, मादे खे असां मैटर चवंदा आहियूं। मैटर उहा शइ हूंदी जंहिंमें हिकु त जाइ वालाइण जी ख़ासियत हुजे, ॿियो उनखे पंहिंजो मायो हुजे। जॾहिं इहे ॿ शयूं हूंदियूं त उन शइ खे असां मैटर चवंदा आहियूं। जाइ वाला स्पेस ऑक्यूपाइड करे, ऑक्यूपाइड मायो हुजे, इट मीन्स उनके पंहिंजो मास हुजे।
एनर्जी के अगर असां वादे कयूं तवानाई के असां इंग्लिश में एनर्जी चवंदा आहियूं। एनर्जी जेको आहे उहा कंहिं कम जे सलाहियत खे चइबो आहे। हाणे हिन मां वाज़े थी वियो त फिजिक्स जेको आहे उहा ॼाण आहे जेका असांखे मादे जे बारे में, तवानाई जे बारे में ऐं उन्हनि जे विच में म्यूचुअल इंटरेक्शन जे बारे में ॿुधाए। म्यूचुअल इंटरेक्शन, बाहिमी ताल्लुक मां इहो मुराद आहे त मैटर एनर्जी खां सिवा कुझु न ऐं एनर्जी मैटर खां सिवा कुझु न आहे। इन जे लाइ असां अगरि मिसाल खणूं त उन्हनि जे विच में कहिड़ो ताल्लुक आहे, कहिड़ो उन्हनि जे विच में हिकु ॻंढापो आहे जंहिंजे ज़रिए असां तवानाई ऐं मादे खे अलॻि अलॻि नथा करे सघूं। फॉर एग्जाम्पल मिसाल तौरु असां एग्जाम्पल खणूं पंहिंजी लाइफ जे हिसाब सां त अगरि असां वटि पखो आहे लेकिन बरक़ी तवानाई न आहे त पखो के कम जो न आहे। अगरि असां वटि बरक़ी तवानाई हुजे लेकिन पखो न हुजे, पखो बज़ाति ख़ुदि हिकिड़ो मादो आहे, उनखे पंहिंजो मास आहे, मायो आहे ऐं उहो स्पेस ऑक्यूपाई करे थो, जॻह वाराए थो, तंहिंजे करे असां उनखे मैटर चऊं था। उनखे जॾहिं असां एनर्जी ॾियूं था तॾहिं उहो हले थो, अगरि असां एनर्जी न ॾियूं त उहो मादो जेको आहे न हलंदो। हिन मां इहो साबित थियो त मैटर खां सवाइ एनर्जी कुझु न आहे ऐं एनर्जी मैटर खां सिवा कुझु न आहे। इन म्यूचुअल इंटरेक्शन जे बारे में पढ़ूं या सिर्फ़ु मैटर जे बारे में पढ़ूं या तवानाई जे बारे में पढ़ूं, इन खे असां फिजिक्स चवंदा आहियूं। फिजिक्स जी अगरि असां डेफिनेशन इंग्लिश में लिखनि त उन जी डेफिनेशन ठहंदी द branch of science in which we study about matter, energy and also interaction between them. ही मैटर एनर्जी ऐं उन जे विच में जेको म्यूचुअल इंटरेक्शन या इंटरेक्शन जेको हूंदो आहे या रिलेशनशिप उन जे बारे में असांखे इल्मु ॾींदो आहे। ही फिजिक्स जी वस्फ़ हुई। उनखां बाद में जेको आहे असां ॿिए लेक्चर में जेको आहे फिजिक्स जी शाख़ुनि जे बारे में पढ़ंदासीं।